ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह पनो आकिल जे मुख़्तलिफ़ कॉलोनियन में गंद किचरे जा ढेर लगल, इंतज़ामिया बिल्कुल ख़ामोश। पनो आकिल में JUI सिटी 1 जो जनरल सेक्रेटरी मोहम्मद सलीम महर ऐं हाफ़िज़ राशिद शेख मदनी शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियन जो दौरो कयो। डॉक्टर सरीचंद कारला जे क्लिनिक जे साम्हूं पियल गंद ऐं सांवल जे चौक में नाली फाटजण करे दुकानदारनि जे दुकाननि अॻियां बीठल पाणी ऐं शहर जे मुख़्तलिफ़ घटियुनि में पाणी बीठल हो ऐं इंतज़ामिया बि ख़ामोश। सांवल वारे चौक में दुकानदार महेश कुमार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे दुकान अॻियां गुज़िरियल 3 महीननि खां पाणी बीठल आहे। हर को गिराक गंदो पाणी बीठल ॾिसी दुकान ते नथो अचे। असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। बार बार कंप्लेंट बि लिखाई आया आहियूं पर अञा ताईं इंतज़ामिया जे कन ते जूं ई न पई आहे। पनो आकिल शहर खे पेरिस बनाइण वारा हाणे केॾांहुं विया आहिनि। पनो आकिल जे घिटियुनि में बीठल पाणी समुंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। इलेक्शन वक़्तु वोट वठणु अचनि था ऐं वोट वठी करे पनो आकिल शहर ॾांहुं मुंहुं ई कोन था करनि। पनो आकिल जी अवाम चूंडियल तक जे MNA MPA ऐं इंतज़ामिया खां मुतालबो कयो त पनो आकिल मां गंद किचिरो ऐं नालियुनि जी सफ़ाई कराए ॾिनी वञे जीअं अवाम सुकून जो साह खणे ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।